सॼे मुल्क जी मेहड़ में भी करबला जे शहीदन खे भेटा पेश करण जो सिलसिलो जारी है। 6 मुहर्रम हराम जो मरकज़ी मातमी जुलूस सैयद मंजूर अली शाह, सैयद साबित अली शाह, सैयद शेर मोहम्मद शाह ऐं ॿियनि जी अॻुवाणी में बरामद कयो वियो। मातमी जुलूस दौरान घोट कासिम जे मेहंदी ऐं ज़ियारतूं सरदार जवाहर राजा सजाद अली आशिक जोयो जे घर मां बरामद थियूं। वॾी तादाद में औरतुनि ऐं ॿारड़ा पिणु शामिल हुआ। मातमी जुलूस पंहिंजी रिवायती रस्तनि खां थींदो घंटाघर चौक ते पहुतो। मातमी काफ़िले में नुंहां ख़्वाननि उस्ताद सिकंदर जुणेजो, ज़वार अकबर पंवर, शफ़क़त हुसैन शाह, इमरान शाह ऐं ॿियनि नुंहां ख़्वानी कई। आज़ादार ज़ंजीर ज़नी, सीना ज़नी जो मातम कयो। मुख़्तलिफ़ हंधनि ते अशरे जूं मुख़्तलिफ़ मजलिसूं पिणु मुनक़िद कयूं वयूं। मदरसा सफ़ीना अहल बैत अलैहिस्सलाम में शिया उलमा काउंसिल पाकिस्तान तालका मेहड़ पारां अशरा जी मजलिस थी गुज़री, जंहिंखे अल्लामा अब्दुल रसूल महसिनी ख़िताब कयो। अल मेहदी सेंटर बाईपास ते अस्करी इल्म व अमल पाकिस्तानी यूनिट मेहड़ पारां मजलिस अज़ा मुनक़िद कई वई, जिते दानिश मौलाए तसव्वुर हुसैन लखारी ख़िताब कयो। हैदर इमाम बारगाह में अशरा जी मजलिस की मौलाना इमदाद हुसैन भूतरा भी ख़िताब कयो। दरगाह सैयद बचल शाह मस्त में रोज़ाना मजलिस अशरा खे अल्लामा जौहर अली ख़िताब कयो। मुक़र्रिर ख़िताब कंदे चयो त इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे दीन ख़ातिर वॾी तकलीफ़ूं बर्दाश्त कयूं। करबला जे शहीदनि यज़ीद सां मुंहं ॾोटकाए मज़लूमनि खे ज़ुल्म सां जंग विढ़ण जी वाट ॾिसी हुननि चयो त इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी अज़ीम बेमिसाल क़ुर्बानीनि मां पंहिंजी ज़िंदगी तब्दील करे बहितर बणाए सघिजे थी। इन मौक़े ते मातमी काफ़िले ऐं मजलिस अज़ाउनि में सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतिहाई सख़्त कया विया। स्काउट जा जवान पिणु मौजूद ड्यूटी सरअंजाम ॾींदा रहिया। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।